आदम जो ज़मीन ते पैर रखण खां पोइ ॾाढी हवा जे बारे में हुनखे मूंझारो थियो त जिब्राईल जेको आहे उहो हीउ हथु ज़मीन ते रखियो। इल्मु रमल खे रेत जो इल्मु चइबो आहे, वारी जो इल्मु। 4 आङुरियुनि जा टुमका ठही पिया जंहिंमें इल्मु रमल जी 15 शिकिल तरीक़ पैदा थी। उन में 4 ई अंसर मौजूद आहिनि, छो जो उते ॿुड़ी जो जेको आहे अहमियत वधीक आहे, ॿुड़ी जी, ज़ीरो जी। उन ज़ीरो खे हुन इल्म जे हिसाब सां फ़र्द चइबो आहे, लकीर खे ज़ोज चइबो आहे। मतिलबु आहे त ज़ोज में 2 फ़र्द आहिनि ऐं फ़र्द अकेलो ई फ़र्द आहे, ॿुड़ी त ॿुड़ी आहे। उन इन्हनि तरीक़ शिकिल यानी कि 15 शिकिल मां 16 शिकिल ठाहियूं हुयूं आहिनि, 15 ई, बाक़ी पोइ 16 ॿियूं 15 ॿियूं ठाहियूं हुयूं, कुल थियूं 16। हाणे हुन में 4 शिकिलूं जेके आहिनि उहे वरी बि पहिरें, ॿिए, टे, चोथे सां शिकिल सां आहिनि, हुनजा मददगार आहिनि। बाक़ी कुल त कमु उहो ई आहे जेको नजुम जो आहे, उहो साॻियो साॻियो कमु आहे। त हाणे हिन रेत जे इल्म में पुराणे ज़माने खां वठी जेको आहे उहो हिसाब करणु, ही रियाज़ी जा इल्म आहिनि सभई। माना इल्मु नजुम रियाज़ी जो आहे, रूहानी इल्मु कोन्हे। उहे नमूने सां इल्मु रमल में जेको आहे सो रियाज़ी जो आहे, हिसाब जो आहे। ऐं हिननि शिकिलनि ते हिसाब हिननि जो असुलु नालो छा आहे? हिसाब जो असुलु नालो छा आहे? हाणे असुलु जी इल्म जे लिहाज़ सां रमल आहे। असुलु नालो, असुलु हिन जो नालो आहे हिंदसा। हिंदसा, हा, उनजा आहिनि जेके हिंदसा, माना हिकिड़ी लाइन जेका बारी बारी वञे थी उनखे हिंसो चइबो आहे इल्म में। ऐं 15 शिकिल में अचे थी उनखे मीज़ान चइबो आहे, यानी कि तराज़ू। उन मां नुक़्तो खणी ऐं अॻिते वञिबो आहे। जेकॾहिं उहो नुक़्तो जंहिं शिकिल सां ठहिकंदो, हिन में अमहाट ऐं इहे 2 मथियां हिसा हूंदा आहिनि। उन में जेको आहे जिते बि टुमको वञी बीठो उहो ज़मीर जो आवाज़ु आहे, माना जेको साहिल आहे उनजे अंदरि जो दिलि जो आवाज़ु आहे। पोइ जेको आहे रमल वारे इहो ई ॿुधाईंदो आहे त तुंहिंजे अंदरि में हीअ आहे, त उहो मुतमैन बिल्कुलु थी वेंदो आहे। पर इल्म जी महारत न हुजण जे करे असांजा धुका कॾहिं लॻनि था ऐं कॾहिं कोन था लॻनि। थी सघंदो आहे अॻाटे ज़माने में एॾा वॾा माहिर हुआ इन्हनि इल्मनि जा, जिन जी ॻाल्हि हरूभरू ग़लति कोन थींदी हुई। पर असीं अणसिखिया सिखियल थी ऐं किताब खोले था वेहूं असां वटि माण्हू था अचनि मुतमैन करण जो। इहो इल्मु नथो वेंदे, इहो दानियाल अलैहिस्सलाम ते हज़रत इदरीस जे बारे में चवनि था, उहो आहे इल्मु नजुम, सितारनि जो इल्मु। हीउ शिकिलनि जो इल्मु जेको आहे, रेत जो इल्मु, इहो जेको आहे सो हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जो आहे। हाणे वरी रुगवीर सिंह लखनऊ जो हो जंहिं इन इल्म जे बारे में किताब लिखियो आहे। हाणे हुते हू लिखे थो, छो जो हू हिंदू आहे, हुन पंहिंजे पाण मां छिकियो आहे त हज़रत दानियाल खे तम हिंदी सेखारियो हो। हाणे इहा ॻाल्हि त हू पंहिंजे मज़हब जे हिसाब सां छिके वञे थो त उनजो उस्ताद जेको आहे तम हिंदी आहे, न पर असां सम्झूं था त ही रब जे तरफ़ां हिननि जी नबूअत खे क़ाइमु, जीअं हज़रत मूसा खे आसालत हिकु नबीअ खे का शइ करामत तौरु ॾिनी वई। हा, उन मुताबिक़ जेको आहे हज़रत दानियाल खे रेत जो इल्मु रमल जो ऐं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे नजुम जो इल्मु ऐं ॿिया बि काफ़ी इल्म जेके आहिनि अलाह खां इन नमूने सां हिते आया आहिनि, नबियुनि जे वसीले ते। उन जे करे जेका पाबंदी विधी वई त भई इहे इल्मु नाजाइज़ आहिनि, न करियो, उनजो सबबु ई इहो त हिकिड़ो माण्हू डॉक्टर थी थो विहे, उहो असल में डॉक्टर आहे कोन, त मरीज़ खे नुक़सान थो पहुचाए। इन नमूने सां इलाही माण्हू नजुमी ऐं रमली थी वेठा, त पोइ जेको आहे सो रसूलुल्लाह जे ज़माने ते हुकुम आयो त कैंसल कयो वञे। इन करे जो ॼाण न ॼाण जी त ख़बर कोन थिए पई त हीउ ॼाणे थो या कोन थो। असां वटि हिकिड़ो पहाको आहे हिन जे बारे में, ॻाल्हि करे सियाणो वीचारे गहणे जी माना आहे। गहणो त ॻाल्हि कंदड़, माना ही ॻाइणो, ईअं ही जेको ॻाल्हि कंदड़ आहे उन जे लफ़्ज़ी माना ईअं ई सिंधी में थींदी। हा, इनखे छो इहो त आहे न त हाणे हू ॻाल्हाए थो जेको अॻियां किताब ॾिसी पुछे त कंहिं कमु कोन थो, तंहिंजे करे हाणे इहो ॻाल्हाइणु चओ, ॻाइणू चओ,
मतिलबु आवाज़ कढंदड़ सुवालनि जा जवाब ॾींदड़ जी हिन धरतीअ जी इंसानी आबादी किथां खां शुरू थी? इहो हाणे जी मिसाल तौर तव्हां पंहिंजे किताब में लिखियो आहे त हज़रत आदम श्रीलंका में पेर खोड़िया। न तव्हांजो रायो छा? इहे त आहिनि रिवायतूं ऐं हदीसूं, उन्हनि खे छॾे करे तव्हां छा कयो? असां ई त मिसाल तौर हाणे जेका पंहिंजी शुरूआत त जेको शहर लोहा जेके जबलनि में सुराख करे दर्द करे अंदर वेहंदा हुआ, उहो त शहर लोहा बलूचिस्तान में आहे, अञा ताईं मौजूदु आहे। बलूचिस्तान जे वजूद कॾहिं पियो? बलूचिस्तान जो वजूद अर्बन खां बलोद, माना ॾिसो न हाणे चे ऐं लाम, पोइ चे ऐं दाल पाण ईंदव हो त, ऐं होॾां वरी हेठि आहे त खान बलोच, पोइ मथां इहो बैत में ईअं अचे थो चे ऐं ते वारो फ़र्क़ु। इहो हाणे दाल पहिरीं आहे बलोद, जॾहिं अरब में मौजूदु हो, उन खां पोइ जंहिंजी रिज़क जी ॻोल्हा में निकिरंदो ऐं हिते पहुतो आहे बलूचिस्तान में आबाद थियो आहे, त इहो लफ़्ज़ जेको आहे सो असुल में आहे बलोद। सिंध में कॾहिं आयो? बलूचिस्तान कॾहिं ठहियो? इन बलूचिस्तान ते बलूचिस्तान नालो कॾहिं पियो? इहो उन बलोद ख़ानदान खां कोन पियो, ऐं जेको अरसो इलाही अॻु जो अरसो आहे। हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा त न जेका आहे इमामनि जी जंग खां पोइ जेको आहे उहो ही हिते आया आहिनि, न पर इहा ॻाल्हि कोन्हे, ही कुरैश ख़ानदान खां बि मतिलबु रसूलुल्लाह खां बि अॻे, छो जो अरबन में हिकु तारीख़ मिले थी जंहिंमें कुरैश ख़ानदाननि सां बलोचनि जी या बलोच ख़ानदान जी लड़ाई थी आहे, ठीकु आहे न, त पोइ मतिलबु इहे अॻट आया आहिनि, अञा केतिरो अर्सो इहा। बलूचिस्तान ते बलूचिस्तान नालो रखियो नादर शाह। अच्छा, इहो त नादर शाह 1740 में, इन अॻे बलूचिस्तान जे नाले जो वजूद कोन्हे। अच्छा, त थी सघे थो ईअं ई हुजे, अॻु में जेको आहे बलोद जे नाले सां ई सरबो हुजे। बलोद तव्हां था चओ, पर असुल में काफ़ी तारीख़ूं हुनखे बलोस लिखंदियूं। बलोद आहे, बाबुल खां निकिता आहिनि। जी जी, ऐं उतां खां सीस्तान में ईंदा ऐं मकान खां थी पर अॼु ॾींहं ताईं का बि सनद बलोचनि जी कोन थी। बराबरि इहो त थियो बलोच जे ख़ानदान जो शुरू जेको तव्हांखे अञा पूरो मालूम आहे। हिन खां पोइ तव्हां छा था ॾिसो त अॻिते छा थींदो? हिन असांजे हिन निबातात, हैवानात, इंसानियात जो जेको सितारा शुनासी जे हिसाब सां आहे, उनजो अंत कॾहिं थींदो ऐं उहो कीअं थींदो? इहे में असांजी तव्हांखे ॿुधाए रहियासीं न त भई 30,000 साल खां पोइ जेको चकर अचे थो उहो ई दुनिया जे सभिनी मुल्कनि ते असरअंदाज़ थिए थो, पर उन खां अॻु में जेकॾहिं ही किरान 11 अॻु में ॿिया थियनि था, उहे हल्का हल्का हूंदा आहिनि, कुझु कुझु मुल्कनि ते असरअंदाज़ थींदा आहिनि। जीअं हींअर वारो जेको आहे माहौल इन में थिए थो त फसाद थियणु आहे, फसाद। गरम इहो सर्द दौर कॾहिं? सर्द दौर खे अञा देरि आहे, फसाद खां पोइ थी अंदाज़न हाणे हिंदुनि बकौल 4,80,000 या लॻभॻि इन जे क़रीब कल जुगो जिन 4 खां 5,000 साल समाप्त थी चुका आहिनि। छा इहो खोड़ो ऐं फ़लसफ़ो सही आहे? बसि इहो हिंदुनि जे मुताबिक़ आहे त हर युग में जीअं हींअर जेको आहे उहो करतार युग हले पियो, करतार हिन खां पोइ शुरू थींदो कल युग शुरू थी वियो आहे जंहिंखे तक़रीबन 15 साल। अच्छा, त हाणे इहो आहे त कल युग जेको आहे इहो मुंहिंजे ख़्याल में करतार युग खां ख़तरनाक कोन्हे,
करतार जुग हिन खां वधीक जेको कुझु करे उनखे उनजो उन महिल ई मिलणु घुरिजे। इहो हो करतार में। कल युग में जेको आहे जो एतिरी शक्ति कान्हे। हाणे कल युग त आहे 100 सदियुनि जो मतिलबु त जुग उन हिसाब सां अञा इलाही जेको आहे न उहो पियो आहे, इलाही पियो आहे। 100 सदियूं या अञा मथे आहे। 100 सदियूं त 4 लख 6,000 हा युग आहे। हा हिकिड़ो युग आहे द्वारपुर युग, त्रेता युग, कलयुग। अच्छा ये टोटल 42 लखनि ते मुश्तमिल। अच्छा हिननि 42 लखनि जे समाप्त थियण खां पोइ धरती फना गई वेंदी ऐं पोइ मनु हुन मां हिकिड़ो बचंदो जंहिंखे मनु चयो वेंदो ऐं इहो अॻिते हली वरी संसार खे आबाद कंदो ऐं इहे धरतियूं ठहंदियूं रहियूं जिनखे अरबे सां। हा बिल्कुलु सिंध जी छह अरब साल उन मां 4 गुज़री विया आहिनि, 2 अरब साल थिया। असांजी हीअ अॼु कचहरी जी देह नीलोफरी, ॻोठ गुलाम हैदर लगारी, तपा ढालू, टहलका झंडो मरी, ज़िला टंडोलया में हिकु तमामु ॾाहे अज़ीम इंसान, हकीम, मुसमरिज़म, हिप्नाटाइज, टेलीपैथी, पामेस्ट्री, नजूम, रमल, इल्म तावीज़ात, हमजात, हाजरात, जाफर, इल्म अदब, शायर, मोहतरम व मोअज़्ज़िज़ जान मोहम्मद जहांगीर, जेको पंहिंजे इलाइक़े खां अलावा हिंद सिंध में सुञातो वञे थो। उन सां असांजी हीअ कचहरी थी ऐं इन हीअ कचहरीअ सां असीं पंहिंजे हिन महफ़िल खे इख़्तिताम पज़ीर कयूं था ऐं हिनखे आख़िर में एंड कयूं था। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।